आउं ज़ाहिद आबड़ो पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो काज़ी अनवर साहब जिन सां पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में तव्हांजे अॻियां अॼु असां जिन टॉपिक्स ते ॻाल्हाइण वञूं पिया उन्हनि में पहिरियों टॉपिक असांजो आहे त वज़ीर आज़म पंहिंजी टेलीफोनिक जेका ॻाल्हि ॿोल कई उन में हू असांखे ॾाढो डाउन टू अर्थ नज़र आयो ऐं डाउन टू अर्थ नज़र ईंदे बि कुझु शयूं असांखे जेके आहिनि एक्स्ट्रा ऑर्डिनरी नज़र आयूं। इंटरनेशनल ट्रांसपेरेंसी जी जेका हीअ रिपोर्ट आई आहे उन में पाकिस्तान अञा बि करप्शन में असांखे जेको आहे सो अॻभरो नज़र पियो अचे। उन खां अलावा अफ़गानिस्तान में जेका सूरत हाल आहे उन ते जो बाइडन जी हिकिड़ी स्टेटमेंट असांजे साम्हूं आई उन जी तफ़सील पुछंदासीं त उहा जेका स्टेटमेंट जो बाइडन उहा छो ॾिनी आहे। MQM ताज़ो कराची में CM हाउस जे अॻियां हिकिड़ो धरनो लॻायो ऐं उन में असांखे सिंध गवर्नमेंट जो जारियाना रवैयो असांखे नज़र आयो त इन्हनि सभिनी शयुनि जो जेको आहे सो असां जाइज़ो वठंदासीं त इहे सभु शयूं जेके आहिनि से पंहिंजी सूरत हाल में किथे वञी बीहनि थियूं। मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे काज़ी अनवर साहिब जिन खां त काज़ी साहिब तव्हां असांखे ॿुधायो त वज़ीर आज़म हींअर जेका टेलीफोनिक हिकिड़ी ॻाल्हि ॿोल कई आवाम सां जेको आहे राब्तो कयो उन में उहो बज़ाहिर त असांखे जेको आहे सो डाउन टू अर्थ नज़र आयो ॾाढो जेको आहे सो कोशिशि कई पे त तमामु प्यार ऐं मुहबत सां ॻाल्हाई पे घणा जेके आहिनि से पर उन जे बावजूद बि उन जी किथे न किथे बेचैनी मूंखे जेका आहे सा नज़र आई। ऐं ॾिसां पई त शायदि हुनजो कॉन्फिडेंस लेवल जेको आहे उहो किथे न किथे जेको आहे उहो लो हो त तव्हां इन खे कीअं ॾिठो तव्हांजी राय छा आहे उहा असांखे महिरबानी करे उन राय खां आगाह करियो। जी महिरबानी। PM साहब जी ही तकरीर बिल्कुलु उहा ई जेको हुनजो हिकिड़ो हूंदो आहे हिकिड़ो शेवो आहे इमरान ख़ान साहब जो ऐं मूंखे त उहा टेलीफोनिक टॉक घटि लॻी मूंखे तकरीर वधीक लॻी जेका जीअं कंटेनर ते कंदो रहियो हमेशह। 4 साल गुज़रण वारा आहिनि तव्हां PM आहियो ऐं तव्हां अॼु बि ब्लेम गेम गुस्सो ऐं ॿिए माण्हू खे तव्हां मतिलबु पाण ते को बि नथा खणी अचो ज़िम्मेवारी तव्हां सभु चओ था त हीअ ग़लति आहे हीअ ग़लति आहे हीअ ग़लति आहे हीअ ग़लति आहे। अच्छा सही केरु कंदो? महांगाई जी सुवाल जॾहिं पुछियो पियो हिन खां त उहो चए थो त इहा परसेप्शन आहे मीडिया वारनि जी ऐं मीडिया वारा ख़्यालु कोन था कनि पिया। जॾहिं ॻाल्हि पुछी वई हुन खां त तव्हां भला छो नथा कामयाबु थियो जेको तव्हांजो बयानियो आहे त करप्शन खे रोकियूं त अदलिया ते खणी आयो ऐं वरी उन अजीब ॻाल्हि करे वरिती जेका वधीक रही आहे त मां जेकॾहिं वेठो आहियां प्राइम मिनिस्टर हाउस में ऐं ऑफिस में त घटि ख़तरनाक आहियां जेकॾहिं मूंखे रोडनि ते आंदो वियो त मां वधीक ख़तरनाक थींदुसि। धमकी ॾिसो ब्लेम गुस्सो धमकी त इहा त ॿुधाए पई हुन माण्हूअ जी त उहो केतिरो स्टेबल आहे न। हिन खे तव्हां 3 शयूं खणी वञो न हिकिड़ो माण्हू गुस्सो थो करे पियो ॿिए खे धमकियूं थो ॾिए पियो ऐं ब्लेम थो करे पियो ही एतिरो डाउन थियल आहे ऐं हिन जो इहो ई रहियो आहे शुरू खां वठी। प्राइम मिनिस्टर अचे डिलीवर कंदो आहे उहो धमकियूं इल्ज़ाम इहे न ॾींदो आहे पर हिन शुरू खां ॾिए पियो अॼु बि ॾींदो थो अचे पियो। हाणे हीअ जेका धमकी आहे उहा कंहिंखे आहे असां इन ते थोरो गौर करियूं त हीअ धमकी पॉलिटिकल माण्हुनि खे आहे। पॉलिटिकल माण्हुनि जे लाइ त तव्हां जंहिं पोज़ीशन में वेठा आहियो बीइंग अ प्राइम मिनिस्टर तव्हां वधीक इफेक्टिव आहियो त उन्हनि खे तव्हां करार वाकई सज़ा ॾियो त पोइ धमकी कंहिंखे आहे? लामाला उन्हनि खे आहे जिन तव्हांखे खणी ऐं प्राइम मिनिस्टर हाउस में ऐं प्राइम मिनिस्टर ऑफिस में पहुचायो आहे उन्हनि खे तव्हां धमकी था ॾियो त ख़बरदार जेकॾहिं तव्हां मूंखे कढियो ॿाहिरि त पोइ तव्हां छा कंदो? उन्हनि माण्हुनि खे चङी तरह ख़बर आहे त ही आंदो असांजो आहे ऐं हिन खे वापसि जॾहिं बि असां चाहियूं त वठी वञूं था पिया। ही मूंखे अञा बि हिकिड़ो जीअं न माण्हू हिकिड़ो बहितर थींदो आहे 4 साल प्राइम मिनिस्टर थियण खां पोइ बि हिन में बहितरी अचे हिकिड़ा के जेके सुवाल पुछा था वञनि टेलीफोनिक टॉक ते उन्हनि जा तव्हां प्रॉपर जवाब ॾियो तव्हां उहे कोन था ॾियो तव्हां इल्ज़ाम तराशी करियो था। उहा ई साॻी ॻाल्हि न छॾींदासीं। क्रिकेट जो ग्राउंड न आहे प्राइम मिनिस्टर ऑफिस आहे तव्हां हिकिड़ो पूरो मुल्क था हलायो पिया ऐं जेको मुल्क मुख़्तलिफ़ मसइलनि में फाथल आहे त तव्हां उनजे लाइ को वे आउट कढो न। तव्हां वे आउट कढो कोन था बसि उहा ई ॻाल्हि न छॾींदासीं बाउंसर हणंदासीं यार्कर हणंदासीं। प्राइम मिनिस्टर आहियो महिरबानी कयो 4 साल तव्हांखे थी विया आहिनि कुझु त बहितरी ॾेखारियो न कुझु त बहितरी ॾेखारियो। कुलवर साहिब हींअर तव्हां काज़ी साहिब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं उन खां पोइ वरी असां जेकॾहिं ॾिसूं त वज़ीर आज़म पंहिंजे टीम ते या पंहिंजे टेन्योर में तो जेको आहे सो करप्शन जो इल्ज़ाम खणण जे लाइ तयारु कोन्हे पर इंटरनेशनल ट्रांसपेरेंसी
जेका रिपोर्ट ॾिनी आहे उन जे मुताबिक़ पाकिस्तान जेको आहे उन पंहिंजे जेको आहे ग्राफ में अञा बि करप्शन में मथे वियो आहे। त इन्हनि सभिनी शयुनि खे जेको आहे हिकिड़ो आम माण्हू जेकॾहिं ॾिसे त उहो हुनजो तजियो कीअं कंदो, तव्हां हुनखे कीअं था ॾिसो, तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायो त पाकिस्तान हींअर जेको आहे सो वाकई बि पहिरीं खां जेको आहे सो करप्शन में जेकॾहिं अॻियां वियो आहे त उनजो कसूरवार केरु आहे? ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल बर्लिन बेस्ड ऑर्गेनाइजेशन आहे जेका सालियानियूं रिपोर्टूं करप्शन ते सॼी दुनिया जे मुल्कनि लाइ जारी कंदी आहे। पाकिस्तान लाइ हिन साल जेका हुनजी रिपोर्ट आहे उन में असीं 16 दर्जा असांजी करप्शन में वाध ॾेखारी वई आहे। अचूं था हिन ॻाल्हि ते त इहा वाध जेका आहे उन तां सरकार जेका आहे PTI सरकार उहा घबराइजी वई आहे। उन वज़ीर इतलात ऐं ॿिया वज़ीर उनखे शिफ्ट पिया कनि, जॾहिं त हिन खां अॻे ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जूं जॾहिं रिपोर्टूं ईंदियूं हुयूं पुराणी गवर्नमेंटुनि लाइ त तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन ऐं पाकिस्तान जो वज़ीर अज़म इमरान ख़ान उन्हनि खे तनक़ीद जो निशानो बनाईंदो हो त हीउ मुल्क जेको आहे न उहो करप्शन जे नज़र करे छॾियो आहे हिननि हुकुमराननि। हाणे अचूं था, तव्हांजो इहो सुवालु हो त इन जो ज़िमेदार केरु आहे, त पुठियूं जेकॾहिं वर्जन वठिजे हिन सरकार जो उहो हमेशह ई चवंदो रहियो इहा पीपल्स पार्टी जी सरकार या मुस्लिम लीग नवाज़ जी सरकार जेका आहे उहा इन जी ज़िमेदार आहे। त पोइ इन जे तहत हीअ ज़िमेदारी जेका आहे उहा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ थी वञे। पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे हिन दौर में हीअ जेका 2022 में रिपोर्ट आई आहे उन में तेज़ी सां असां माना करप्शन में तरक़ी जा मदारिज तय कया आहिनि। मूंखे जहिड़ी ॻाल्हि इहा आहे, पाकिस्तान में करप्शन ग्रास रूट लेवल ताईं मौजूदु आहे, इन जो इनकार नथो करे सघिजे। इहा कंहिं बि हुकूमत में न रही आहे, पर छाकाणि जो तहरीक इंसाफ़ जो बयानियो ई एहतसाब हो ऐं तहरीक इंसाफ़ जो बयानियो ई करप्शन फ्री पाकिस्तान हो, हू पंहिंजी हुकूमत जे 4थे साल में ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट जे अचण खां पोइ असांखे इहो महसूस थो थिए त पाकिस्तान में जिते जिते रिश्वत जो चलन हो उहो माना हिन हुकूमत में 16 दर्जा मथे हलियो वियो आहे। सरकार थी चए त कानून जो इतलाक़ कोन्हे ऐं इहा ॻाल्हि मञण जहिड़ी आहे त कानून जो जेकॾहिं इतलाक़ कजे त ॿियूं बुराइयुनि सां गॾु करप्शन जहिड़ी बुराई जी जड़ खां जेकॾहिं ख़तमु न करे सघिजे त उनखे घटाए सघिजे। पर सरकार खे इहो चइजे त कानून जो इतलाक़ बि केरु कंदो, कानून जो इतलाक़ बि त सरकार जे हथ में आहे न। त थियो ई आहे त जीअं ई माना शहज़ाद अकबर जी साहब जी इस्तीफ़ा आई ऐं तहरीक इंसाफ़ जो एहतसाब जो बयानियो हिते बि नाकाम थियो ऐं बरतानिया में जेके केसिस आहे उहे अपोज़िशन जे हक़ में अची विया ऐं वरी मथां ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल इहो चयो त हिननि 4 सालनि में असां करप्शन में तरक़ी कई आहे। त इहा इंतहाई ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं तहरीक इंसाफ़ जंहिंजो बयानियो ई करप्शन फ्री पाकिस्तान हो ऐं आहे, उहा लॻे थो त पंहिंजूं ज़िमेदारियूं अदा करण में नाकाम थी। काज़ी साहब, हींअर PTI जेका असांखे थोरी डिस्टर्ब नज़र अचे पई ऐं काफ़ी अरसे खां असांखे तक़रीबन आउं सम्झां थी त जॾहिं खां हिननि कुझु लोकल बॉडीज़ में हारायो आहे या अहिड़े क़िस्म जा थ्रेट्स जेके हिननि खे नज़र अचनि पिया त उन में हिननि जो हिकिड़ो पंहिंजो पार्टी जो मेंबर हो अहमद जवाद, उन पार्टी जे ख़िलाफ़ कुझु बयान ॾिना, उनजी रुकनियत ख़तमु कई वई। शहज़ाद अकबर जे लाइ चवनि था त इस्तीफ़ा ॾिनी पर ख़बर पई आहे त उन खां इस्तीफ़ा वरिती वई आहे। इन्हनि सभिनी शयुनि जे पुठियां तव्हां छा था ॾिसो त जेका PTI आहे उनजे अंदरि कहिड़ी जेका भञ डाह तव्हांखे नज़र अचे पई, उनजे बारे में तव्हां पंहिंजो तजियो कीअं कंदव? अंग्रेज़ी जी हिकिड़ी चवणी आहे त जॾहिं बि शिप जेको आहे संक थींदो आहे ॿुॾंदो आहे त उन मां चूहा भॼंदा आहिनि। त हिन चवणी खे असां उन्हनि खे कोन था खणी वञूं त वीचारा चूहा आहिनि, पर जेके हिन जा क्लोज़ माण्हू हुया उहे हाणे हटनि था पिया। अहमद जवाद जी एॾी वॾी तव्हां ॾिसो, तव्हांजो इतलात सेक्रेटरी आहे साबिक़ा हिननि जो PTI जो, उन एॾा इल्ज़ाम लॻाया आहिनि ऐं उन जी हिननि बुनियादी रुकनियत ख़तमु करे छॾी आहे। ऐं तव्हांजो शहज़ाद अकबर जेको एहतसाब जो मशीर आहे, जेको 3.5 साल वेही भाषण ॾींदो रहियो आहे, 2-2 कलाक वेही, त ही जेके पोयूं हुकूमतुनि जा अॻुवान हुया ऐं शरीफ़ फैमिली हुई, उन्हनि ते एतिरा अरबे रुपयनि जा, $अरबे डॉलरनि जा इल्ज़ाम आहिनि, असां ही था करियूं ही था करियूं। ऐं उन्हनि जे लाइ हिननि
उहो जेका इंग्लैंड में हिकिड़ी कंपनी हुई ब्रॉड शीट, जिनजो कावे मूसवी उनजो CEO हुयो, उन खे हिननि अरबे रुपया ॾिना ऐं उन खां पोइ वरी हुन नेब खां क्लेम कया अरबे रुपया। पाकिस्तान जो हिकिड़ो ग़रीब मुल्क जो सरमायो उहो तव्हां ईअं ॾेई छॾियो, उहो बि इल्ज़ाम हुयो हिन ते शहज़ाद अकबर ते, त उन सां हिन जी का ॻाल्हि ॿोल थी हुई त जीअं उन्हनि पैसनि मञा कुझु किक बैक्स हिन खे बि मिलनि पिया। ऐं हींअर जेको हिन ते थियो न, जॾहिं इहो आम तौर ते जेको ॿाहिरि ॻाल्हि आई आहे त हुन खां हिकिड़ो सुवालु पुछियईं त शहबाज़ शरीफ़ खे तव्हां वठी था अचो या कोन था वठी अचो? हुन चयो पॉसिबल ई कोन्हे को। चए पॉसिबल आहे त पोइ तूं घर वञी वेह। हिननि जो अहिड़े क़िस्म जो ही वेरी मच डेस्परेट आहिनि। ऐं हिननि कोशिशि ॾिसो, उन्हनि जेका डेली मेल हुई इंग्लैंड जी अख़बार, उन जे हिकिड़ो पूरो आर्टिकल अची वियो शहबाज़ शरीफ़ ते, साबित न करे सघिया, डेली मेल खे एक्सक्यूज़ करणी पइजी वई। ही तव्हांजी पोज़ीशन आहे जॾहिं, ऐं तव्हां सम्झो था पिया त पोइ उन मञा तव्हांखे नुक़सान ई पवनि था पिया। पंहिंजे मुल्क जो क़ीमती सरमायो तव्हां विञायो था पिया। जेको टाइम तव्हांखे मिले थो गुड गवर्नेंस जे लाइ, उन खे तव्हां तब्दील था कयो बैड गवर्नेंस खे, सिर्फ़ु इल्ज़ाम लॻाए लॻाए। त ही मूंखे लॻे पियो त ही हाणे उन मञा PTI मञा अहिड़े क़िस्म जा माण्हू, जहांगीर तरीन खां वठी तव्हां ॾिसो, या असद उमर जो बयानु। असद उमर चयो त नवाज़ शरीफ़ खे मोकिलियो त प्राइम मिनिस्टर आहे, हाणे वीचारो करे पियो ऐं बाएं शाएं करे थो, पर अची वियो हिकिड़ी ॿाहिरि जेका असली अंदर जी ॻाल्हि आहे उहा ॿाहिरि निकिरी थी अचे पई। त ही तव्हां ॾिसो त सभई आख़िर में फिरीगिरी जेके बि इल्ज़ाम ॿियनि ते थो लॻाइनि प्राइम मिनिस्टर साहिबु, इहे सभु पंहिंजा माण्हू गॾिजी हिन ते इल्ज़ाम लॻाईंदा त तव्हांजे PTI केतिरा अरबों पती कया आहिनि, यानी तव्हां करप्शन कराई आहे। ऐं उहो करप्शन ते वरी तव्हां हिकिड़ो रिटायर्ड ब्रिगेडियर साहिब खे वठी अचे वेठायो, ॾिसो छा थो थिए। सर साहब, इहो ताज़ो हिकिड़ो जो बाइडन स्टेटमेंट ॾिनी त अफ़गानिस्तान जेको आहे सो कंहिं बि हिकिड़ी पार्टी खां संभालिजी नथो सघे, ऐं उते का बि हिकिड़ी पार्टी जेका आहे असां गवर्नमेंट नथी हलाए सघे। इन हिकिड़ी जेका आहे असां कंफ्यूजन क्रिएट करे छॾी आहे माण्हुनि जे ज़हननि में त इन बयान जो मक़सदु छा आहे। आख़िर कहिड़ियूं तब्दीलियूं जेके आहिनि से अफ़गानिस्तान में अचण वारियूं आहिनि, जिन खे जो बाइडन जेको आहे पंहिंजी नंढड़ी स्टेटमेंट बंदि करे सॼी दुनिया जे अॻियां उछलायो आहे। ट्रंप एडमिनिस्ट्रेशन जे ज़माने में अफ़गानिस्तान जो मसइलो छाकाणि जो कोन आहे, ऐं इहो मसइलो 9/11 यानी 2001 खां ऐं अक्टूबर 2001 में इन्वेजन कई अमेरिका, ऐं अमेरिका जूं अफ़वाज ऐं नेटो अफ़वाज जेके अफ़गानिस्तान में मौजूदु हुयूं, त ट्रंप एडमिनिस्ट्रेशन जे ज़माने में ज़िल्मे ख़लीलज़ाद जी अॻुवाणी में जेको अमेरिकन एनवाई आहे, दोहा मुज़ाकरात थिया, जिन में तालिबान, जिन में असां पाकिस्तान जो बि कमा हक़ू तमामु बहितरीनु किरदारु रहियो आहे। त जीअं अफ़गानिस्तान में उते जे लोकल्स जी हुकूमत क़ाइमु थी ऐं अमेरिकी फ़ौजुनि खे ॿाहिरि निकिरनि, नेटो जी फ़ौजूं बि ॿाहिरि निकिरनि ऐं इन ख़िते खे अमन जो गढ़ बणाइजे। त दोहा मुज़ाकरात जी जेका जंहिंमें अशरफ गनी वारी माना रिजीम जेका आई, उहा बि उन पार्टिसिपेट पे कयो, ऐं तालिबान जा वफ़्त उन्हनि बि पार्टिसिपेट पे कयो। यानी अफ़गानिस्तान जूं घणियूं पार्टियूं जेके माना अशरफ गनी हुकूमत में बि हुयूं ऐं तालिबान, त उते शायदि दोहा मुज़ाकरात में इहो फ़ैसिलो थियो त कसीरुल जमायती हुकूमत ठाहिबी अफ़गानिस्तान। थियो हीअं त 15 अगस्त ते तालिबान जेको आहे न उहो टेक ओवर करे वरितो ऐं अमेरिकी अफ़वाज नेटो जे फ़ौजुनि खे इंतिहाई माना बेवसी जे आलम में या तर तकड़ में अफ़गानिस्तान खे छॾिणो पियो, जंहिंजे करे जो बाइडन चयो आहे त अफ़गानिस्तान सल्तनतुनि जो क़ब्रिस्तान आहे। ऐं उन इहो चयो त छाकाणि जो सभिनी गॾियल जमायतुनि जी हुकूमत जेकॾहिं थिए ऐं उहा कानून साज़ियूं करे ऐं अॻिते हली इलेक्शन कराए ऐं हिकिड़ो जमहूरी अफ़गानिस्तान ठाहे, छाकाणि जो आउं सम्झां थो त अमेरिका इहो महसूसु थो करे त हाणे निकिरी वञण खां पोइ बि अफ़गानिस्तान हुनजी ज़िमेदारी थिए। आलमी रायआमा जॾहिं जेको बि कुझु माना को बि इंसानी आलमियो थींदो त उनखे मुस्तक़बिल में बि ऐं हाणे बि अमेरिका खे जवाबदार ठहिराईंदी। उन करे कंहिं न कंहिं तरह सां अमेरिका इहो चाहे थो त उते दोहा मुज़ाकरात जे रोशनीअ में हिकिड़ी घण पार्टी घण नस्ली ऐं जंहिंमें अफ़गानिस्तान जे सभिनी क़ौमुनि ॿोलियुनि नस्लनि ऐं जमायतुनि जी हुजे, त उहा जेका दोहा मुज़ाकरात जो बुनियादु पए त उहा थी सघे। हाणे तालिबान उन ते कॾहिं राज़ी था थियनि या हालतूं कीअं थियूं फेराइनि, पर
दोहा मुज़ाकरात जो छाकाणि जो बुनियाद कसीरुल नस्ली ऐं कसीरुल लिसानी ऐं कसीरुल जमायती माना हुकूमत जो कया हो ऐं जो बाइडन साहब पंहिंजी ॻाल्हि खे दोहरायो आहे हू शायदि चाहिनि था त अफ़गानिस्तान जो 2022 23 24 में मसइलो ईअं हल थी वञे जो हू आलमी बिरादरी में शामिलु थिए ऐं अफ़गानिस्तान जो आलमी बिरादरी में शामिलु थियणु उनजो तस्लीम थियणु असांजे लाइ पाकिस्तान जे लाइ बि ॾाढो ख़ुशाइंद हूंदो। असां जेके मतिलबु माना पाड़ेसरी हुजण जे सूरत में अफ़गानिस्तान जी इलाही ज़िमेदारी खणी वेठा आहियूं उन ज़िमेदारी खां पोइ असीं आज़ादु थींदासीं ऐं अफ़गानिस्तान इंडिपेंडेंटली आलमी बिरादरी सां उथी वेही सघंदो। काज़ी साहब हींअर ताज़ो जेको आहे असां ॾिसूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं जमायत इस्लामी जे विच में ॻाल्हि ॿोल्हि थियूं पए ऐं उहे तक़रीबन कामयाबी जी तरफ़ जेके आहिनि से वधी रहियूं हुयूं त ओचितो ई ओचितो MQM CM हाउस जे अॻियां जेको आहे धरणो आयो ऐं उन में तव्हां ॾिसंदव त हिकिड़ी अजीब जेका आहे सा इंतिज़ामी जेका आहे सा मिसहैंडलिंग चइजे त नज़र आई उन में माण्हुनि जे मथां अटैक कयो वियो या इन क़िस्म जो जेको आहे सो बिहेवियर शो कयो वियो। जी बिल्कुलु कल्ह जी जेका रैली हुई MQM जी उहा शेड्यूल ॾींहुं हुई त शारा फैसल खां ईंदा ऐं प्रेस क्लब ते अचे ऐं पंहिंजी जेका स्पीचिस वग़ैरह ॾींदा ऐं एहतजाज रिकॉर्ड कराईंदा ऐं पुलिस उन्हनि खे उहो रस्तो ॾिनो पिए ऐं पोइ जॾहिं हिननि उहो रस्तो छॾे ऐं CM हाउस तरफ़ वधणु शुरू कयो त हिननि खे डिप्टी कमिश्नर चयो वसीम अख्तर खे चई त साईं हिते जेके होटल गॾु आहे मोमिन पिक उन में PSL जा फॉरेन जा रांदीगर रहिया पिया आहिनि तव्हां महिरबानी करे हेॾे न अचो। ठीकु आहे हाणे ही जेका कल्ह वारी रैली आहे उनखे तव्हां जेकॾहिं कुझु ॾींहं पहिरीं खणी वञो जेके स्टेटमेंट MQM जूं अचनि थियूं पियूं त वसीम अख्तर जूं अफ़ा ख़ान जूं मक़बूल सिद्दीकी जूं उहे कंहिं सियासी पार्टी जे ख़िलाफ़ु कोन थियूं अचनि पियूं पर हिकिड़ी उन मंझि लिसानियत जी बूइ थी अचे पई जेको कंसर्न असां करियूं था छो त जेकॾहिं तव्हांजो मसइलो आहे बल्दियाती में जेको एक्ट आहे उन में तरमीमूं थियूं आहिनि त उनजे लाइ त जमात इस्लामी 27 ॾींहंनि खां वठी ऐं एहतिजाज करे थी पई उहा बि रेड ज़ोन में वेठी आहे तव्हांजी असेंबली रेड ज़ोन में आहे त सिंध असेंबली जे ॿाहिरां वेठा आहिनि उन खां पोइ हुननि शारा फैसल ते यूनिवर्सिटी रोड ते धरणा हया आहिनि उन्हनि खे सिंध गवर्नमेंट बिल्कुलु ईज़ी वरितो ऐं उन्हनि खे धरणे हणण जी इजाज़त बि मिली हालांकि उन्हनि धरणा हुकूमत खां इजाज़त वठी कोन आया। हीउ जेको अजीब क़िस्म जो कल्ह जेको वाक़ियो थियो आहे जंहिंखे तव्हां चओ त मिस हैंडलिंग आहे अलाए छो मूंखे किथे साज़िश नज़र थी अचे पई। सिंध हुकूमत जो इहो पहिरियों एक्शन कोन्हे को हिन खां पहिरीं जॾहिं आबादगार वीचारा आया हुआ कमंद जो अघु वठणु तव्हांखे यादि हूंदो त उन्हनि खे हिननि कुटियो माना जेके हारी तव्हांजा जिन जे लाइ हींअर तव्हां रैलियूं कढो था पिया उन्हनि हारनि खे तव्हां अघु न पियो ॾिनो कमंद जो ऐं उनखे तव्हां कुटियो ऐं उन्हनि खे तव्हां गिरफ़्तार कयो उन्हनि ते तव्हां केस दाख़िल कया। उन खां पोइ जेके टीचर्स आया पंहिंजा हक़ वठणु उन्हनि में औरतूं बि शामिल हुयूं उन्हनि खे बि तव्हां कुटियो त सिंध हुकूमत जो हिकिड़ो रिकॉर्ड रहंदो आयो आहे। अचूं था वरी तव्हां जॾहिं हिननि कयो कुझु सियासी धुरनि उन ते धरणो हयो बहरिया जे ख़िलाफ़ उते तव्हां ॾिसो त केतिरा तव्हां दहशतगर्दी जा केस तव्हां दाख़िल करे छॾिया। ॾिसो जॾहिं तव्हां जमहूरी हुकूमत पंहिंजो पाण खे चवरायो था पिया त हर कंहिंखे हक़ आहे एहतिजाज करण जो पर एहतिजाज जा पैरामीटर हूंदा आहिनि। असां इन खे ईअं था वठूं त जॾहिं सिंध हुकूमत अहिड़ी का डिलीवरी करे कोन सघी आहे उहो ई साॻियो PTI वारो कमु आहे 4 साल में त पोइ हाणे जॾहिं बल्दियाती इलेक्शन्स अचनि था पिया ऐं उन में उहे वेंदा त पोइ छा खणी वेंदा हाणे उहे पंहिंजो कमु खणी कोन था वञनि पिया। हाणे पीपल्स पार्टी वारा सिंधी जो कार्ड खणी वेंदा ऐं MQM वारा उर्दू स्पीकिंग जो कार्ड खणी वेंदा माना तव्हां पंहिंजे अवाम खे वेड़ायो था ऐं बेवकूफ़ था ठाहियो पिया। त इहे जेके बि नफ़रतुनि अंगेज़ बयान तव्हां चओ त सिंध हुकूमत ख़राबु असां चऊं था तव्हां उनखे बहितर टैकल करे सघो पिया न। तव्हां जॾहिं एतिरो उन्हनि ते 1000 माण्हुनि खां मथे जी कोन हुई रैली तव्हां उनखे रोके वठो आहे उते पहिरीं रोके वठो आहे उन्हनि खे वधणु न ॾियो आहे जेकॾहिं वधी आया आहिनि त तव्हां उन्हनि खे ॿिए नमूने सां उथारे वठो आहे। तव्हां वटि वाटर कैनन आहिनि जेके तव्हां पाणी हणी सघो तव्हां उन्हनि ते शेलिंग कई आहे तव्हां औरतुनि खे लठियूं आयूं आहिनि औरतूं नंढा नंढा ॿार खणी आयूं आहिनि त हीउ तव्हांजो जेको वियो आहे जेस्चर वियो आहे उहो कुझु सुठो कोन वियो आहे। इन खे बिल्कुलु इन्हनि साञाबंद माण्हुनि खे इन ते सोचणु खपे उहो उर्दू स्पीकिंग जा हुजनि या सिंधी स्पीकिंग जा हुजनि त हीअ जेका नफ़रत जूं ॻाल्हियूं जेके वसीम अख्तर करे थो फारूक सत्तार करे थो अफ़ा ख़ान करे थो या तव्हांजो
सिद्दीकी करे थो पियो, मक़बूल सिद्दीकी करे थो पियो, इन्हनि खे उन्हनि जा माण्हू कंडेम कनि ऐं जेको एक्शन सिंध गवर्नमेंट कयो आहे उन खे असां सभु गॾिजी कंडेम था कयूं त इनखे तमामु बहितर टेकल कयो आहे। एहतिजाज करण जो हक़ आहे, हुननि खे रेड ज़ोन में न अचिणो हुयो, इन ते ठीकु आहे, पर जेका उन्हनि सां हालत थी आहे उन जी असां उनखे कंहिं बि हिसाब सां जस्टिफाई कोन था करियूं। ऐं महिरबानी थिए इहा सिंध हुकूमत ऐं MQM वारनि जी, या ईअं चऊं त पीपल्स पार्टी वारा होश जो वठनि कमु त नफ़रतुनि खे वधाइनि न। पाकिस्तान पंहिंजो पूरो, ख़ासि तौर ते सिंध ऐं सिंध जो शहर कराची, इहो हींअर नफ़रतुनि जो ॿार खणण जे लाइक़ु कोन्हे को। महिरबानी कयो, सोचो त इन नफ़रतुनि खे वधायो न, ख़तमु कयो ऐं कानून जी रिट खे बिल्कुलु बेरिया थी इम्प्लीमेंट कयो। नाज़रीन, हाणे असांजो प्रोग्राम सूरत हाल जो वक़्तु ख़तमु थियण वारो आहे ऐं जिन असांजे व्यूअर्स अञा ताईं हमसरी सिंध खे सब्सक्राइब न कयो आहे, उमेद आहे त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं पंहिंजे कमेंट्स सां ज़रूरु असांखे आगाह कंदा रहंदा ऐं फीडबैक ॾींदा रहंदा। अल्लाह हाफ़िज़।